ठुल रिपोर्ट फेस सूमरो ठुल जी ए सेक्शन थाने जी हद में 3 ॾींहं अॻु जिलानी ग्राउंड ठुल शहर जे रहवासी कामरेड फ़कीर करमुल्ला सूमरो राब्ते करण ते ॿुधायो त मां कसम खणी चवां थो त माई अनवर ख़ातून जो मुंहुं मथां लॻायल इल्ज़ाम बेबुनियाद ऐं मन घड़त आहे। मां हिकु क़ौमी कारकुन ऐं इज़तदार शरीफ़ शहरी आहियां। हिन चयो त वक़ार अहमद कोरी ॾे मुंहिंजा 50,000 रुपया कर्ज़ आहे, जेको पैसा वापसि न ॾियण जे चकर में अनवर ख़ातून जमाली सां मिली करे मूंखे पैसनि तां हथ खणण लाइ कूड़ो ड्रामो रचाए इल्ज़ाम हणाए केस करायो आहे। हिन ॿुधायो त मूं ते इल्ज़ाम मढ़ंदड़ अनवर ख़ातून जमाली ठुल थाणे ते बयानु ॾिनई त 3 जवाबदारनि तशदुद करे मूंसां इज्तमाही लॼा लुट कई आहे ऐं ॿिए जे चवण ते 2 ॾींहं बाद थाणे ते पहुची मूं मथां केस दाख़िल करायो आहे, जेको सरासर बेबुनियाद ऐं ग़लति आहे। मूंखे साज़िश तहत बदनाम करे मुंहिंजी ज़िंदगी ख़राब कई पई वञे। हिन चयो त अहिड़े कुधे अमल खे तरदीद करियां थो। मूं अनवर ख़ातून सां कंहिं बि क़िस्म जो ज़्यादती नाहे कई। हिन वज़ीर आला सिंध, चीफ जस्टिस हाई कोर्ट सिंध, IG सिंध, SSP जेकमबाद सैद सलीम शाह, सेशन जज जेकमबाद ऐं वस वारनि खे अपील कई आहे त मूं मथां दाख़िल कयल कूड़ी केस जी ईमानदाराना तहक़ीक़ात कराए केस ख़त्म करे इंसाफ़ करायो वञे। खैबर रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर में रमज़ान नाइट क्रिकेट टूर्नामेंट जो पहिरियों मरहलो जारी आहे। गुज़िरियल राति 2 राउंड थिया। पहिरीं मैच में अडेरो लाल शाइन ऐं सेखाड़ 11 जे दरमियान थियो, जेको अडेरो लाल खटे वरितो। सेखाड़ 11 जी टीम मुक़रर 8 ओवरनि में 76 रन्सूं ठाहियूं ऐं जवाब में अडेरो लाल घुरिबल स्कोर 7 ओवरनि में 77 रन्सूं ठाहे 10 विकेटनि तां मैच खटे वरिती। सेखाड़ 11 4 विकेटनि जे नुक़सान ते 76 रन्सूं ठाहियूं, जंहिंमें सफ़दर बबर 5 छकनि जी मदद सां 39 रन्सूं ठाहियूं ऐं जवाब में अडेरो लाल शाइन 7 ओवरनि में बग़ैर नुक़सान जे 77 रन्सुनि जो टारगेट पूरो कयो। बैटिंग में आकिब 6 छकनि जी मदद सां 39 ऐं फैज़ान 3 छकनि जी मदद सां 36 रन्सूं ठाहियूं। ॿियो राउंड काका 11 ऐं यंग स्टार मटियारी जे दरमियान थियो, जेको काका 11 खटे वरितो। काका 11 पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर ओवरनि में 2 विकेटनि जे नुक़सान ते 90 रन्सूं ठाहियूं, जंहिंमें गुल पीर 4 छकनि जी मदद सां 39 ऐं सजाद 23 रन्सूं ठाहियूं ऐं जवाब में यंग स्टार 4 विकेटनि जे नुक़सान ते 38 रन्सूं ठाहे सघी ऐं 52 रन्सनि तां मैच हाराए छॾी। ऐं अॼु बि राउंड थींदा। मेहर रिपोर्ट में रियाज़ सूमरो। मेहर 23 मार्च जो में पाकिस्तान जे हवाले सां मेहर जे मदीना कॉलोनी स्कूल समेत ॿियनि हंधनि में तक़रीब कोटाई वई। तक़रीब में स्कूली ॿार क़ौमी झंडा लहराईंदा रहिया ऐं तक़रीब में शामिल उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां क़ौमी गीत ॻाए दाद हासिल कयो। तक़रीब खे ख़िताब कंदे स्कूल जे उस्तादनि हादी बग जतोई, आबिद चंडियो, शमीम थेबो, इजाज़ सोहल, सजीद कुमार, अली रिंद ऐं ॿियनि चयो त अॼु पाकिस्तान जी तारीख़ जो अहम ॾियारो आहे। अॼु पाकिस्तान जे करारदाद पास करे अलॻि वतन जी घुर कई वई हुई। हिननि चयो त हीउ ॾियारो असां सभिनीनि जी आज़ादी ऐं वक़ार सां ज़िंदगी गुज़ारण वारो अज़म वर्जायो आहे। जुही पुलिस शहर अंदर वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो आणण बजाए शरीफ़ शहरियुनि मथां ॾमिरजी पई। ASI इस्माइल मामण जुहीअ जे साफ़ी आमिर शानी जे मारोड नौजवान फ़याज़ अली मथां ZAK सोपारियुनि जो कूड़ो केस दाख़िल लाकअप करे छॾियो, जंहिंजी जेतिरी मज़ाहमत कजे सा घटि आहे। असीं DIG हैदराबाद समेत SSP दादू खां मुतालबो कयूं था साफ़ी आमिर शानीअ जे मारोड फ़याज़ अली मथां दाख़िल कयल कूड़ो केस ख़त्म करे नौजवान खे आज़ाद करे ASI ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। दादू रिपोर्ट मुख्तियार अली सूमरो। दादू लग पीर जो ॻोठ लांडी ते पीर ख़ानदान तरफ़ां अफ़तार पार्टी में PPMPA बैरिस्टर पीर मुजीबुल हक़ PS 82 तक जे नेक मर्दनि जे मान में ॾिनल अफ़तार पार्टीअ जी दावत में दादू सिटी मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। अक़ीदत ऐं एहतराम सां रोज़ेदारनि खे रोज़ो अफ़तार करायो वियो। हर साल जी हिन साल बि पीपल्स पार्टी CAC मेंबर पीर मज़हरुल हक़ MPA दादू पीर मुजीबुल हक़, चेयरमैन म्यूनसिपल कमेटी दादू पीर दानिश अली पीर बिलावल पारां शहर जे मुख़्तलिफ़ मस्जिद में रोज़ा अफ़तार कराया वेंदा आहिनि।